अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله لا خالق إلا الله لا مالك إلا الله لا رازق إلا الله لا معبود إلا الله لا مقصود إلا الله لا مطلوب إلا الله هو الأول والآخر والظاهر والباطن أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا وزير له ولا مشيع له لا ضد له ولا ند له ولا مثل له ولا مثال له وأشهد أن محمدا عبده ورسوله أفضل البشر محمد أجمل البشر محمد أكمل البشر محمد أطيب البشر محمد سيد الأنبياء محمد خطيب الأنبياء محمد سيد الثقلين محمد إمام القبلتين محمد جد الحسن محمد وجد الحسين محمد رحمة للعالمين محمد وخاتم النبيين محمد سيد الأولين محمد وسيد الآخرين محمد بدر الدجى محمد شمس الضحى محمد خير الورى محمد ونور الهدى محمد सल्लल्लाहु अलैहि वअला आलिहि व अस्हाबिहि अजमईन खुसूसन अला अबी बकर व उमर व उस्मान व अली रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्नद्दीन इंदल्लाहिल इस्लाम वक़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला मा आताकुमुर रसूलु फ़ख़ुज़ूहु व मा नहाकुम अन्हु फ़न्तहू वक़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला कुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फ़त्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वक़द क़ाल अल्लाह तबारक व तआला लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना वक़द क़ाल अल्लाह तबारक व तआला वजाहिदू फ़िल्लाहि हक़्क़ जिहादिहि वक़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिहि व वलदिहि वन्नासि अजमईन वक़द क़ाल अलैहि अस्सलातु वस्सलाम मन अहब्ब सुन्नती फ़क़द अहब्बनी व मन अहब्बनी कान मअय फ़िल जन्नह वक़द क़ाल अलैहि अस्सलातु वस्सलाम अस्हाबी कन्नुजूम
फबिअय्यिहिम इक्तदैतुम इह्तदैतुम वक़द क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफाइर राशिदीनल महदिय्यीन व अज़्ज़ू अलैहा बिन्नवाजिज़ वक़द क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम यदुल्लाहि अलल जमाअह वक़द क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम मन फ़ारक़ल जमाअत शिबरन फ़क़द खला रबक़तल इस्लाम अन उनुक़िहि वक़द क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अल जिहादु माज़िन इला यौमिल क़ियामह वक़द क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम मन रअा मिनकुम मुनकरन फलयुग़य्यिरहु बियदिहि फ़इन लम यस्तति' फ़बिलिसानिहि फ़इन लम यस्तति' फ़बिक़ल्बिहि व ज़ालिका अज़अफ़ुल ईमान औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जेके दोस्त मोहब्बत सां वेठा आहिनि उन्हनि सभिनी दोस्तनि खे अर्ज़ कयां थो त दिल जे मोहब्बत सां बआवाज़ बुलंद मदीने जे साईं ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा सल्लि अला बदनि मुहम्मदिन फिल अल्लाहुम्मा सल्लि अला जसद मुहम्मदिन फिल अजसाद अल्लाहुम्मा सल्लि अला रूह मुहम्मदिन फिल अरवाह अल्लाहुम्मा सल्लि अला बलद मुहम्मदिन फिल बिलाद अल्लाहुम्मा सल्लि अला कब्र मुहम्मदिन फिल कुबूर अल्लाहुम्मा सल्लि अला रौज़त मुहम्मदिन फिर रियाद सलातन तकूनु लिन्नजाति वसीलतन वलिउलू बिद्दरजाति कफीला सलातन तुहल्लु बिहल उक़द व तुफर्रजु बिहल कुरब या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अग़वाल मुक़तहिनु नफ्सिल फिदा लिक़ब्र अंत साकिनुहु फ़ीहिल अफ़ाफ़ व फ़ीहिल जूद वल करम। काबिले इज़्ज़त एहतराम उलमाए किराम, ए मोहजा गैरतमंद भाइरो, तहां असां सभई फूलबाग खैरपुर में जमीयत उलमा इस्लाम जे तरफां मुनअक़द थींदड़ इन सालियानी अज़ीमुशान फ़क़ीदुल मिसाल ऐं तारीख़ साज़ अज़मत इस्लाम कॉन्फ्रेंस में अल्लाह पाक खे राज़ी करण जी नियत सां गॾु थिया आहियूं। दुआ है त शल अल्लाह सही तव्हां सां सभिनी जी हीअ हाज़िरी मंज़ूर व मक़बूल फ़रमाए। इंशाअल्लाह इस्लाम जो झंडो क़यामत जे सुबुह ताईं सर बुलंद रहंदो। मुजाहिदन वांगुरु सभई गॾिजी जेके वेठा आहिनि से ॻाल्हाइनि बुलंद आवाज़ सां इंशाअल्लाह। इस्लाम जा दुश्मन कल्ह बि ज़लील थिया हा, अॼु बि ज़लील थींदा। मिट गए मिटते हैं मिट जाएंगे दुश्मन तेरे, मिट गए मिटते हैं मिट जाएंगे दुश्मन तेरे, न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा। हम रोक रहे हैं बातिल को, कोई आए हमारे साथ चले। हम रोक रहे हैं बातिल को, कोई आए हमारे साथ चले।
ये रास्ता जन्नत जाता है, कोई आए हमारे साथ चले। जरे असा दीन जी गाल क्यों था, इस्लाम जी गाल क्यों था, शरीयत जी गाल क्यों था? तो इस्लाम जा दुश्मन, इस्लाम जा बागी, यहूदन जे टुकड़न ते पलचण वारा उहे एजेंट असा के चवन था। तहां मुल्ला भला दीन जा ठेकेदार हो छा? असा भी मुसलमान हूं, उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां असां ठेकेदार न आहियूं, असां दीन जा ठेकेदार न आहियूं, पर असां चौकीदार। सुभान अल्लाह में सुस्ती छो आ? असां गुलशने मुस्तफी जा चौकीदार हूं। चौकीदार हूंदा आहिनि के बंगलन ते, के मार्केटन ते, के बाजारन ते, के पहाड़न में चौकीदार हूंदा आहिनि। अगर कोई बंगले जो चौकीदार आ तो बंगले जो मालिक ना है हूंदो, बाजार जो चौकीदार आ बाजार जो मालिक ना है हूंदो, पाड़े जो चौकीदार आ पाड़े जो मालिक ना है हूंदो, पर उनखे पैसा मिलंदा आहिनि चौकी ॾियण जे लाइ। असां तहां खे टुकुर मिले थो अल्लाह जे नाले ते। सिधी ॻाल्हि थो कयां त पोइ सिंधी में चइबो आहे जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे। असां मौलविन खे मानी अल्लाह जे नाले ते मिलंदी, तो कूड़ तो कोन थो ॻाल्हायां, पोइ असां अल्लाह जी ॻाल्हि छो न कयूं, कंदासीं। चओ न, आवाज़ अचण खपे। इमरान असां का ज़ाती दुश्मनी कान है, हो इस्लामिक कल्चर खे तबाह करण थो चाहे ऐं गुंडागर्दी जे बुनियादनि ते हिते यूरोपियन कल्चर खे मुसल्लम करण थो चाहे। मां इमरान खे ॿुधाइण थो चाहियां जेसी ताईं जमीयत उलमा इस्लाम जो हिकिड़ो कारकुन बि हिन धरतीअ ते जीअरो आहे, इंशाअल्लाह तुंहिंजा ख़्वाब साथियां न थींदा। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, इमरान कुत्ते ते, इमरान सूअर ते। इमरान वटि माण्हू जेके वञनि था, इमरान जे करे नथा वञनि, छोरिन जे करे था वञनि। ॾींहं जो इमरान जो पिड़ ख़ाली आहे, शाम जो जॾहिं डिस्को डांस थी शुरू थिए, जॾहिं सभु था नचनि, जॾहिं छोरियूं थियूं नचनि त पोइ छोरा बि नचंदा। ये वञनि था छोरियुनि जी लूस ते। इमरान सां मोहब्बत कान्हे। सिधी ॻाल्हि कयां थो, सीडीए वारा चवनि था जीअं हिते म्यूनिसिपल कमेटी, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, टाउन कमेटी, पोइ इन्हनि जा इदारा, इन्हनि इदारनि जा भंगी सफ़ाई कंदा आहिनि। सुबुह जो भंगियाणियूं ईंदियूं आहिनि, बुहारी ॾींदियूं आहिनि। इस्लामाबाद जे इदारे जो नालो आहे कैपिटल डेवलपमेंट अथॉरिटी, माना सीडीए जा भंगी था चवनि। असां सुबुह जो रोज़ानो जॾहिं इमरान जे पिड़ ते बुहारी ॾियण था वञूं, हज़ारे शराब जूं ख़ाली बोतलूं ऐं गंद सां भरियल हज़ारे ज़िना जा फूकड़ा रोज़ था वेड़ियो। चओ त अहिड़ी तब्दीली ते लानत। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, इमरान जी तब्दीली ते, इमरान कुत्ते ते। मौलाना जे खिलाफ बकवास तो करे। असां बार बार कायद मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान जे खिदमत में गुजारिश कई है त असां खे इजाजत ॾियो, असां हिननि जयालनि खे चवंदासीं मुल्क जे कुंड कुड़छ मां हे जॾहिं अबाबील निकिरंदा त इंशाअल्लाह इमरान खे ऐं उन जे हामिन खे लिकण जी जाइ बि न मिलंदी। आहे को गैरतमंद जेको जवाननि वांगुरु इंशाअल्लाह चवे। मां खे अफ़सोस आहे कानून नाफ़िज़ करण वारा इदारा काथे आहिनि। जॾहिं लाल मस्जिद जूं बेगुनाह नियाणियूं पर्दे जे मुकम्मल इहतिमाम सां कुरान हथनि में खणी निकितियूं हुयूं त कानून नाफ़िज़ करण वारनि इदारनि चयो हो कंहिंखे कानून हथ में खण न छॾींदासीं ऐं उन्हनि नियाणियुनि जे मथां बम उछलाया विया। उन्हनि जा लाश मालिकनि खे न मिलिया, उन्हनि जे जिस्मनि ते केमिकल फारे, उन्हनि जे लाशनि खे गटर में लोढ़ो ॾियो। जॾहिं सूफी मोहम्मद सबाब में शरीयत जी ॻाल्हि कई
त सवात में ऑपरेशन थियो, हज़ारे माण्हू शहीद थिया, हज़ारे माण्हू मारिया विया, लखे माण्हू दरबदर थिया, सूफी मोहम्मद गिरफ्तार थियो ऐं अञा ताईं सूफी मोहम्मद जेल में आ। चयो वियो कानून हथ में खण न छॾींदासीं। ऐं जॾहिं तालिबान जी ॻाल्हि निकिती कबाइली इलाक़नि में, अवां ॾिठो त ऑपरेशन हले पियो, अलाए केतिरा माण्हू मुआहिन, अलाए केतिरा मरंदा, लखे माण्हू दरबदर आहिनि। चयो वियो कानून हथ में खण न छॾींदासीं। मां तव्हां खां पुछां थो, इमरान ऐं कादरी कानून हथ में न आहे क्यों? जवाब ॿुधण थो चाहियां। तव्हांजे विच में कुझु एजेंसियुनि जा माण्हू बि हूंदा, तव्हांजूं रड़ियूं बि ॿुधाईंदा त जोश केतिरो हुन। तव्हांजे विच में कुझु उन्हनि जा चमचा बि हूंदा जेके उन्हनि ताईं रिपोर्ट पहुचाईंदा। खैरपुर जा ग़ैरतमंद मुसलमानो, तव्हां खां पुछण थो चाहियां त इमरान ऐं कादरी कानून हथ में न आहे क्यों? ॻाल्हायो चाहिंदा। जेकॾहिं असांजे सिंध जे जाइज़ हक़नि जे हासिलात जे लाइ असां अपील कयूं, छो त पाकिस्तान खे 70 सैकड़ो रेवेन्यू सिंध ॾे थी, 70 सैकड़ो रेवेन्यू पाकिस्तान खे सिंध ॾे थी। ऑयल प्रोडक्शन जेका भी आ सॼे मुल्क में, माना तेल जी पैदावार 70 सैकड़ो तेल सिंध मां थो निकिरे। गैस प्रोडक्शन जेका है सॼे पाकिस्तान जी 70 सैकड़ो खां वधीक गैस सिंध मां थी निकिरे। उन जे बावजूद सिंध में बुख ऐं बेरोज़गारी आ। खुदा जो कसम खणी करे चवां थो, जेकॾहिं सिंध मां निकिरंदड़ तेल ऐं सिंध मां निकिरंदड़ गैस रुगो इन्हनि ॿिनि शयुनि जी कमाई सिंध ते ख़र्च कई वञे, हिकु बि नौजवान असांजो बेरोज़गार न रहंदो ऐं असांजा रस्ता रोड अहिड़ा जबरदस्त थी वेंदा जो मग़रिब जा रस्ता ऐं रोड बि असांजे रोडनि जो मुक़ाबिलो न करे सघंदा। पर ॾाढ मुर्सी जे बुनियादनि ते असांजे वसीलनि ते कब्ज़ो कयो वियो आहे। जेकॾहिं असां पंहिंजे जाइज़ हक़नि जे हासिलात जे लाइ सिंध वारनि खे चऊं सिंध वारा वञनि, ये कानून नाफ़िज़ करण वारा इदारा हिकिड़े सिंधी खे बि जहिड़ो कोन छॾींदा। ऐं जेकॾहिं बलोचिस्तान जा बेगुनाह माण्हू पंहिंजे जाइज़ हक़नि जे हासिलात जे लाइ बलोचिस्तान छॾे करे डी चौक ते धरणो हणनि, शाहराह दस्तूर ते धरणो हणनि, पार्लियामेंट हाउस जो घेराव कनि, तो उन्हनि जे सीननि खे छिलजी करे छॾींदा ऐं चवंदा कानून हथ में खण न छॾींदासीं। लेकिन जॾहिं इमरान बदमाशी थो करे ऐं कादरी पाइन जा फल वठी निकिरे थो, त पोइ कानून नाफ़िज़ करण वारा इदारा चवनि था तशद्दुद जो रस्तो हुकूमत इख्तियार न करे। रबड़ जी गोली भी न हलायो, रबड़ जी गोली भी न हलायो, आंसू गैस जो शेल भी न उछलियो, लाठी चार्ज भी न कयो। छो? माना पोयां के कुवतूं आहिनि। सिधी ॻाल्हि आहे। अमरीका मुआहिदो कयो आहे इमरान सां, कैनेडा मुआहिदो कयो आहे कादरी सां। हाणे त ॻाल्हियूं सभु खुलंदियूं वञनि थियूं। जॾहिं नई नई सियासत शुरू कई इमरान खान त कायदे मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फजलुर रहमान साहब जन शुरू में चयो हो त हे यहूदियुनि जो एजेंट आहे। उन वक़्तु चङा भला माण्हू चवनि पिया मौलाना कीअं थो चए, मौलाना वटि कहिड़ो सबूत आहे, पर शायदि उन्हनि माण्हुनि खे ख़बर कोन्हे त मदीने जे मीर जो फरमान आहे इत्तक़ि बसीरतल मोमिन फइन्नहु यंज़ुर बिनूरिल्लाह। नबी जन के सरदार नबी, रसूलन के पैदार नबी, कायनात के मर्दार नबी, अल्लाह के दिल पर नबी जन के अफसर, शाफिए महशर, साक़िए कौसर, बुलंद बाला कदर, रहमत के समंदर, इमामुल अंबिया, सय्यदुल अंबिया, शाफिए रोज़े जज़ा, जनाबे मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा लफ्ज़ ॾाढियां त चओ, ॾाढियां त चओ। जिन जी जेतिरी मोहब्बत आहे मुंहिंजे साईं सां एतिरी मोहब्बत खैरपुर वारो कसम सां चवां थो, कसम सां चवां थो, हे ॿई हथ अल्लाह जे क़ुरान ते रखी चवां थो, जेकॾहिं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिल सां चवंदव न त हाणे लाई बराह रास्त रहमत जा
शाफिए महशर साकिए कौसर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, शाफिए महशर साकिए कौसर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दुआ तय्यब दुआ ताहिर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुझे आए जग व्यो जरकी नूरे नुबुव्वत सांव्यो बहकी, दुआ आका सब खां बेहतर सल्लल्लाहु। का ज़बान खामोश न रहे, काई ज़बान खामोश न रहे। मक्के का लंबी चौड़ी गाल काट करनी कान है, मुख्तसर बचाल गारी हुआ अर्ज़ सब दिल से जाओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जुल्म जा तू सब रास्ता रोक्या, जुल्म जा तू सब रास्ता रोक्या, अल्लाह अकबर। डाढन जा दहकावा तू रोक्या, जुल्म जा तू सब रास्ता रोक्या, डाढन जा दहकावा तू रोक्या, तुझे आए थी वही ठाकुर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुझा सहाबी सच्चा सारा, हिदायत जाहिन रोशन तारा, तुझा सहाबी सच्चा सारा, हिदायत जाहिन रोशन तारा, कोन्हे उन्हन जो हितड़े हमसर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, शाफिए महशर साकिए कौसर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुझा चारई यार प्यारा। आवाज अचण खपे। असां हुजूर जा त नौकर हूं, पर हुजूर जे नौकरन जा भी नौकर हूं। सुभान अल्लाह में सुस्ती आ। बुलंद आवाज़ सां असां सोहणे अबू बकर जा भी नौकर हूं, सोहणे उमर जा भी नौकर हूं, सोहणे उस्मान जा भी नौकर हूं, सोहणे अली जा भी नौकर हूं। इन जे करे असां पंहिंजे मंशूर दस्तूर में जमीयत उलमा इस्लाम जे अखराज और मकासद में तहरीरी तौर ते लिखाया है, अगर जमीयत उलमा इस्लाम के मौका मिलियो त असां इन धरती ते हज़रत खुलफाए राशिदीन जे तरीके जे मुताबिक मदीने जे सरीय जे शरीयत के नाफिज कंदा। भाई हथ बुलंद करे जो इंशाअल्लाह। नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत हज़रत मौलाना फजलुर रहमान, कायद तुम कदम बढ़ाओ। तुझा चारई यार प्यारा, सब जो सुभान अल्लाह। दिल जे मोहब्बत से गालायो। जल्दी खत्म तो क्या देर थी, मां पाना भी थकल आ, तबीयत भी ठीक ना है, तहां भी थकी पे हो, लेकिन आखिर में जरा दिल जे मोहब्बत सा थी सके तो तहां जूं रड़ियूं अज रुठल रब के परचाए विझ, केडी थदड़ी ही रथी लगे। थी सके तो ये कबूलियत की घड़ी हो जाए, थी सके तो तहां जे दाऊद जे करे क़यामत जे दिहाड़े तहां के पाक मोहम्मद करीम की शफाअत नसीब थे। सब जो सुभान अल्लाह। तुझा चारई यार प्यारा, वाह जा मुर्सा मथे भलारा, अबू बकर उमर ऐं उस्मान हैदर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अजो गूंजे न फूल बा सल्लल्लाहु, बुलंद आवाज़ से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तुझूं बीबियूं भागन वारियूं, तुझूं नियाणियूं मानन वारियूं, तुझूं बीबियूं भागन वारियूं, तुझूं नियाणियूं शानन वारियूं, तुझो घराणो सोन सरासर, तुझो घराणो सोन सरासर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। डाढ़ियां तो जाओ, दिल जे मोहब्बत सां तो जाओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सोहणे हसन तां सदके वञावा, सोहणे हुसैन तां घोर थियावा, सोहणे हसन तां सदके वञावा, सोहणे हुसैन तां घोर थियावा। जिन जो नानो पाक पैगंबर, जिन जो नानो पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
जॾहिं मौलाना फजलुर रहमान साहब चयो हो त हे इमरान यहूदिन जो एजेंट आ त चङा भला चवनि पिया मौलाना ईअं कीअं थो चए बिना सबूत जे। हिकिड़े सहाफ़ी हिकिड़े इंटरव्यू में हज़रत मौलाना फजलुर रहमान साहब खां सवाल बि कयो, साईं तव्हां सीनियर माण्हू आहियो, तव्हां इहा ॻाल्हि कीअं था कयो, तव्हां वटि कहिड़ो सबूत आहे? मौलाना फरमायो मुंहिंजी छहीं हिस्से चए थी त हे यहूदिन जो एजेंट। बस मां तजुर्बे जे बुनियादनि ते हिन जी ॿूठाड़ी पढ़ां थो, इन जो हरकतूं ॾिसां थो त मूंखे पक पइजी वई आहे त यहूदिन जो एजेंट आहे। लेकिन अॼु दुनिया मौलाना जे उन ॻाल्हि खे तस्लीम करे थी त वाकई हे यहूदिन जो एजेंट आहे। हुजूर साईं सच फरमायो, इत्तक़ी बसीरतल मोमिन फइन्नहु यंसुरु बिनूरिल्लाह। मदीने जमीर फरमायो मोमिन जे बसीरत खां ड्रिजदा कयो, छो त मोमिन अल्लाह जे नूर सां ॾिसंदो। ॾाढा चो सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां, बुलंद आवाज़ सां। खैरपुर वारो हाथी जा ॾंद खाइण जा ॿिया, ॾेखारण जा ॿिया। असुल मसइलो इहो न आहे जेके रोज़ तकरीरूं था कनि। पहिरियों दफ़ो पाकिस्तान जे तारीख़ में चीन सां ॻाल्हियूं थियूं। चीन असांजो पाड़ेसरी मुल्क। पहिरियों दफ़ो पाकिस्तान जे तारीख़ में चीन सां ॻाल्हियूं थियूं। अरबन खरबन जा मुआहिदा तय थियणा हा मुल्की तरक्की जे लाइ, ख़ास तौर ते बिजली जे लोड शेडिंग जे ख़ात्मे जे लाइ, पावर प्रोडक्शन जे लाइ। पाकिस्तान जे तारीख़ में पहिरियों दफ़ो मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में फैक्ट्री ने कारखानन हणण जी ॻाल्हि थी। चीन जो सदर अचे पियो, मुआहिदनि ते सहियूं थियणियूं हुयूं। इहा ॻाल्हि अमेरिका वारनि खे पसंदि न आई। अमेरिका वारनि जो ख़्याल आहे त पाकिस्तानी असांजा पेर चटींदा रहनि, असांजे कर्ज़ जे टुकड़नि ते पलबा रहनि, हे मुल्क तरक्की न करे। हुननि ॾिठो त जेकॾहिं चीन सां हिननि जा मुआहिदा थिया त पाकिस्तान एशियन टाइगर थी वेंदो। इन जे करे पंहिंजनि ॿिन्ही चमचनि खे उथारियो त तव्हां सियासी बहरान पैदा कयो जीअं चीन जे सदर जो दौरो मुलतवी थी वञे ऐं इहे मुआहिदा न थी सघनि। चीनी सदर न आयो, इंडिया जे दौरे ते वियो ऐं उते अरबन खरबन जा मुआहिदा थियनि पिया। इन ते मां इन्हनि ॿिन्ही हमराहनि खे मुबारक ॾियां थो त शायद पाकिस्तान में ॿियो को शख़्स तव्हां वांगुरु ईअं यहूदिन जी एजेंटी न करे सघे हा जीअं इन्हनि कई। अल्लाहु अकबर। ॿियो मसइलो परवेज़ मुशर्रफ जो, इहा ॻाल्हि तव्हांजे ज़हन में हुजणु खपे। कुछ बैनुल अक़वामी ताक़तूं ऐं कुछ मुल्की कुव्वतूं नथियूं चाहिनि त परवेज़ मुशर्रफ खे क्यास ते टंगजे। उन्हनि जो ज़ोर आहे त परवेज़ मुशर्रफ खे आज़ाद कयो वञे, पर क़ौम थी चवे त परवेज़ मुशर्रफ क़ौमी मुजरिम ऐं क़ौमी गद्दार आहे। इहो लाल मस्जिद जे बेगुनाह न्याणियुनि जो क़ातिल आहे। इन तमाम वॾियूं वॾियूं ज़्यादतियूं कयूं आहिनि। इन जे करे परवेज़ मुशर्रफ खे क्यास ते टंगण घुर्जे। तव्हांजो छा ख़्याल आहे? परवेज़ मुशर्रफ खे आज़ाद कजे या क्यास ते टंगजे? जेके चवनि था त न ज़ालिम खे जाबिर खे, दीन जे दुश्मन खे जंहिं टकनि ते आफिया सिद्दीकी खे फिक्रो करे अमेरिका जे हवाले कयो, इन ज़ालिम खे जेके चवनि था फाही जे फंदे ते लटकाए दे, बचाओ हथ बुलंद करे। नारे तकबीर। परवेज़ कुत्ते ते, परवेज़ कुत्ते ते। जेकॾहिं हाणे हुकूमत परवेज़ मुशर्रफ खे आज़ाद करे न, ये ॿई भटारा पंहिंजे भटारनि सिधो पाण घर हलिया। असुल मसइला इहे आहिनि, माण्हुनि जे अखियुनि में धूड़ था विझनि। 10-15,000 मायूं मर्द वठी नाच था कनि, चवनि था हुकूमत असांखे जो, पाण बि हमराह नचे थो। ऐं शर्म जी ॻाल्हि आहे, वरी उते जो उते चए थो मां हज़रत अबू बकर जो निज़ाम नाफ़िज़ कंदुसि, हज़रत उमर जो, हज़रत उस्मान जो, हज़रत अली जो निज़ाम नाफ़िज़ कंदुसि। इमरान तकरीर में चए थो मां हज़रत खुलफाए राशिदीन वारो निज़ाम नाफ़िज़ कंदुसि। वरी छोरियूं नचनि थियूं, चवे थो या शरीयत, या शरीयत, या शरीयत, या शरीयत न है,
यो मगरबी कल्चर है। इमरान असांखे मजबूर न कर, न तसा है सब रुकावटों क्रॉस करे। जेकॾहिं इस्लामाबाद पहुता से त तोखे छक्सीअ जी फैक्ट्री ॾींदासीं इंशाअल्लाह। नारे तकबीर। मां मुतालबो कयां थो त इन्हनि ॿिन्ही ग़द्दारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थियणु खपे, न त मजबूर थी करे असां हिननि जलालनि खे अर्ज़ कंदासीं त हाणे मैदान ते निकिरण जो वक़्तु अची वियो आहे। नाचंदाने ते जेकॾहिं हुकूमत हिन खे ॾिजे त इमरान खां वधीक सुहिणे नमूने खदड़ा नचंदा आहिनि। पोइ त हिकिड़ो वारो उन्हनि खे बि ॾिजे। 10-20 माण्हू हे वठी आयो, हुकूमत हिन खे मिले, सुभाणे को ॿियो वरी 50-60 माण्हू वठी अचे त वरी हुकूमत उन खे ॾियो, वरी को ॿियो 1-1.5 लख माण्हू वठी अचे त हुकूमत उन खे ॾियो। त पोइ मूंखे ॿुधायो, परे न वञो, सखर जी इस्लाम जिंदाबाद कॉन्फ्रेंस में घणा माण्हू आ? लखनि में आया, हज़ारनि में? सीधी ॻाल्हि। कराची वारी इस्लाम जिंदाबाद कॉन्फ्रेंस में घणा माण्हू आ? एॾा वॾा इज्तिमा कोई न करे सघियो आहे, न कराची में न सखर में। पोइ जेकॾहिं इहे अबाबील निकिरंदा त छा पोइ इहे इन्हनि अबाबीलनि जो रस्तो रोके सघनि था? ॻाल्हायो। जेकॾहिं क़यादत हुकुम करे त इस्लामाबाद हलणो आहे ऐं लॉन्ग मार्च करणी आहे, कहिड़ा चवनि था त असां पंहिंजा कफन सिरनि सां ॿुधी निकिरंदासीं, शरीयत जे निफ़ाज़ जे लाइ निकिरंदासीं, इस्लाम जे बालादस्ती जे लाइ निकिरंदासीं, मग़रबी तहज़ीब जे ख़ात्मे जे लाइ निकिरंदासीं, यहूदियुनि जे एजेंटनि खे सबक सेखारण जे लाइ। लब्बैक लब्बैक, सबीलोना सबीलोना, तरीकोना तरीकोना, लब्बैक लब्बैक। वो इन रास्ते में जो इश्क़ मोहम्मद जो रास्ता आहे को सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवण वारो, इन रास्ते में जेकॾहिं जान कुर्बान थी वञे, आहे को जेको चवे त जान कुर्बान कंदासीं, बुलंद आवाज़ सां हुजूर जे कदमनि ते जेकॾहिं जान कुर्बान करणी पए, खुदा जो कसम मूंखे जंग उहद जो मंज़र यादि थो अचे। जेकॾहिं सुभान अल्लाह दिल सां चवंदे त मां ॻाल्हाईंदुमि, दिल सां। मदीने जे साईं जी ॻाल्हि निकिती आहे, मदीने जे साईं जे ग़ुलामनि जी ॻाल्हि निकिती। कुल ज़माने पर मुसल्लम है रिसालत आपकी, काज़िबान खामोश न रहे जंजो इश्क़ मदीने जमीया सा। कुल ज़माने पर मुसल्लम है रिसालत आपकी, जर्रा जर्रा इस जहां का है रियासत आपकी। दिल जो मोहब्बत से चाहिए सुभान अल्लाह। कुल ज़माने पर मुसल्लम है रिसालत आपकी, जर्रा जर्रा इस जहां का है रियासत आपकी। मर्तबे क्या क्या दिए रब ने तुझे मेराज में, मर्तबे क्या क्या दिए रब ने तुझे मेराज में। अंबिया सब मुक्तदी हैं और इमामत आपकी, अंबिया सब मुक्तदी हैं और इमामत आपकी। जर्रा जर्रा इस जहां का है रियासत आपकी, कुल ज़माने पर मुसल्लम है रिसालत आपकी। जिस तरह तुमको बुलाया रब ने मेराज पर, जिस तरह छोकरा सिट डाउन, जिस तरह तुमको बुलाया रब ने मेराज पर। केड़ा हिन मदीने जे साईं दा दीवाना मस्ताना परवाना ॾाढा चाहिए सुभान अल्लाह। जिस तरह तुमको बुलाया रब ने मेराज पर, ऐसी किस्मत किसकी होगी जैसी किस्मत आपकी।
ऐसी किस्मत किसकी होगी जैसी किस्मत आपकी। कुल ज़माने पर मुसल्लम है रिसालत आपकी। जर्रा जर्रा इस जहां का है रियासत आपकी। रोज़े महशर मेरे आका, तवज्जो, रोज़े महशर मेरे आका इस कदा पर हो नजर। और रोज़े महशर मेरे आका इस कदा पर हो नजर। और रोज़े महशर मेरे आका इस कदा पर हो नजर। हौज़े कौसर आपका है और जन्नत आपकी। हौज़े कौसर आपका है और जन्नत आपकी। जर्रा जर्रा इस जहां का है रियासत आपकी। आहे को मदीने जमीर जो नो कर जे को चवे तमा पाक मोहम्मद के इज्जत नामूस चलाए, शरीयत के बालादस्ती चलाए, कायदे दौलत इस्लामिया हज़रत मौलाना फजलुर रहमान के हुकूमत निकले जला नजारा। नारे तकबीर। असा हुजूर रजा गुलाम हूं। चो चो असा हुजूर रजा आवाज अचन खपे। असा हुजूर रजा। अल्लाह अकबर। मां सदके वञा मदीने जे साईं, मां सदके वञा मदीने जे साईं। वो अर्श के चिराग हैं, वो अर्श के चिराग हैं, मैं उनके कदमों की धूल हूँ। वो अर्श के चिराग हैं, मैं उनके कदमों की धूल हूँ। ए जिंदगी गवाह रह, ए जिंदगी गवाह रह, मैं गुलाम रसूल हूँ। नबी की इज्जत और हुर्मत पे मरना ऐन ईमान है। नबी की इज्जत और हुर्मत पे मरना ऐन ईमान है। सरे मक्तल भी उनका जिक्र करना ऐन ईमान है। डराता है मुझे दारो रस्म से क्या अरे नादा, नबी के इश्क में सूली पे चढ़ना ऐन ईमान है। बाकी जंगे उहद जो मंजर याद तो अचे जने इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया शाफी रोज़े जज़ा फरमायो, मन याखुज़ु सैफी बिहक़्क़िही। ए मुझे गुफ्तगू जो आखिरी हिस्सा हुआ, चंद मिनटन में गुफ्तगू खत्म हो गया। पछाड़ी में तवजी बेवफाई चंगी नथी लगे। जेके मोहब्बत से बैठा है मोहब्बत से सुभान अल्लाह चवन। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा। ना 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 आवाज अचन खपे। एडो वडो इज्तिमा एडी मोहब्बत से आवाज बुधण तो चाहे। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा। जब जुल्फ का जिक्र है कुरान में रुखसार का आलम क्या होगा। जिस वक्त हलीमा की गोदी अनवार खुदा से रोशन थी, उस वक्त हलीमा दाई के घर बार का आलम क्या होगा। मेराज की शब जब अल्लाह ने, मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया, सोचो तो सही उन दोनों में गुफ्तार का आलम क्या होगा। जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, मरी में अबू बकर उमर उस्मान अली। जिस वक्त था उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। अबू बकर इधर उस्मान उधर इक्सिमत अली इक्सिमत उमर। अबू बकर इधर उस्मान उधर इक्सिमत अली इक्सिमत उमर। इन जगमग जगमग तारों में महताब का आलम क्या होगा। अल्लाह जो बानो चे थो जॾहिं मदीने जो साईं पंहिंजनि यारनि जे विच में सहाबिन जे सथ में अची वेहंदो हो, वो मंज़र ईअं लॻंदो हो ॼणु चमकंदड़ सितारनि जे विच में चोॾीं जो चंड उभरी आयो हुजे। अबू बकर इधर उस्मान उधर एक सिमत अली एक सिमत उमर। इन जगमग जगमग तारों में महताब का आलम क्या होगा। खाई है कसम खुद कुरान
असहाब के दौड़ते घोड़ों की आवाज बुधण तो जया मुजाहिदन जो जयालन जो परवानन जो दीवानन जो अल्लाह पाक कुरान पाक में पंहिंजे महबूब मदीने जे मीर जे सहाबिन सगोरन जे घोड़न जे टापन जा भी कसम थिया आहिनि। कुरान जो आवाज तो अचे वल आदिजात ज़बहा फल मूरिजात कदहा फल मुगीरात सुबहा फअसरन बिही नकअन फवसतन बिही जमआ। खाई है कसम खुद कुरान ने असहाब के दौड़ते घोड़ों की। असहाब का जब ये आलम हो सरकार का आलम क्या होगा। जिस वक्त वो जलवा कर होंगे उस वक्त का आलम क्या होगा। सुभान अल्लाह। जिस वक्त वो जलवा कर होंगे उस वक्त का आलम क्या होगा। हर कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा। सहाबी असा जो ईमान है हुजूर जा सहाबी असा जो ईमान है के गलत फहमियात दूर थियण खपे। हुजूर पाक जे सहाबिन जे कदमन जी मिट्टी असा जे अखिन जो सुरमो आहे को सुभान अल्लाह चवण वारा। वो चांद जो रोशन हुआ बतहा की उफक पर वो चांद जो रोशन हुआ बतहा की उफक पर उस चांद के ताबिंद सितारे हैं सहाबा। हम फख्र से कहते हैं हमारे हैं सहाबा। मरी भाई आवाज अचन खपे। वो चांद जो रोशन हुआ बतहा की उफक पर उस चांद के ताबिंद सितारे हैं सहाबा। हम फख्र से कहते हैं हमारे हैं सहाबा। वल्लाह हमें जान से प्यारे हैं सहाबा। अच मुझे कायद जो साथ दे हिक दफो कायद मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान खे इन मुल्क जो वजीर आजम करे देखार पो माखे देखार जाए क्या कुत्ता जको पाक मोहम्मद के सहाबिन पे भौंके। अल्लाहु अकबर की सदा मुजारे तकबीर। कायद जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान। सहाबा तो सहाबा थे। आवाज कौन है मुझे टेबल ताई तराड़ी पहुंचन तवाजो। सहाबा तो सहाबा थे कि हर शब जिनकी ईद होती थी खुदा का फजल शामिल था नबी की दीद होती थी। वो क्या चीज थी कि न रोमा से न ईरान से दबे चंद बेपर बिचत ऊंटों के चलाने वाले जिनको काफूर पे होता था नमक का धोखा बन गए दुनिया को अक्सीर बनाने वाले। देखने को निकल आई खुदाई सारी घर से निकले जो मोहम्मद की गुलामी वाले। दादा चो सुभान अल्लाह। दिल जे मोहब्बत सा चाहिए सुभान। जंगे उहुद में मदीने जे साईं फरमायो मैया खुज़ु सैफी बिहक़्क़िही। मदीने जे साईं फरमायो केरा वो जवान जको मां मोहम्मद करीम खां मुजी तलवार वठे परवाह तो करे त मां मोहम्मद करीम जे तलवार जो हक अदा कंदो। सुभान अल्लाह में सुस्ती छो खैर पुरजा गैरतमंद मुसलमानों पछाड़ी में तवाजी बेवफाई नथी ठहे। दादा चाहिए सुभान अल्लाह। मदीने जे मीर जंगे उहुद में फरमायो हो मैया खुज़ु सैफी बिहक़्क़िही। वो कहो जवाना जो को माखा मुजी तलवार वठे पर मासा वायदो करे तमा मोहम्मद करीम जे तलवार जो हक अदा कंदो। एकड़ो सहाबी उठी बीठो अर्ज के या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं तव्हां जे तलवार जो हक छा है। सुभान अल्लाह चाहो तो मैं ॻाल्हायां अगलो जुमलो। साईं अमां जे तलवार जो हक छा है। मदीने जे मीर फरमायो जेस ताईं टुकड़ा टुकड़ा न थी वञे या डिंगी फिडी न थी वञे तेसी ताईं मां मोहम्मद जी तलवार खे न उछलींदे। उन सहाबी जो क़िबला मां ते मेहरबानी क्यों मां वाइदो थो कयां
साईं मां तहांजे मुक़द्दस तलवार जो हक़ अदा कंदुस। उन सहाबी मदीने जे साईं खां तलवार वरती, साईं जन जी मुक़द्दस तलवार खे चुमे, तलवार सिजा में लहराए, खीसे मां गाढ़ो रुमाल कढियई, निरड़ सां गाढ़ो रुमाल बधई। इन सहाबी जो नालो आहे हज़रत अबू दुजाना। इन सहाबी जो नालो आहे हज़रत अबू दुजाना। वडो मुजाहिद, वडो दिलेर, वडो चरी सहाबी हो। जॾहिं बि दुश्मन सां विढ़ंदो हो, ॾाढ़ी पट्टी निरड़ सां ॿधंदो हो ऐं पोइ दुश्मन खे ललकारींदो हो। इहा निशानी ही त आई एम रेडी, मां तैयार हां कंहिं माउ जे पुट खे मैदान में लहणो आहे त लहे। साईं जन जी मुक़द्दस तलवार वठी, खीसे मां गाढ़ो रुमाल कढी, निरड़ सां ॿधी करे अल्लाह अकबर जूं सदाऊं बुलंद करे मैदान में घुमंदो थो वञे। हे मर्द हीअं थो घुमे, वॾी लय सां, वॾी मस्तीअ सां। साहबन सगुरन जो मंज़र ॾिठो त हैरान थिया। साईं जन खे चयो, साईं तव्हां तलवार वरती अबू दुजाना, साईं ॾिसो घुमे कीअं थो साईं। साईं जन जो ॾिठो उनखे, साईं जन मुर्किया ऐं खैपुर वारो मां बार बार अर्ज़ कयो थम, जॾहिं मदीने जो मीर मुर्कंदो हो त मुंहिंजो अल्लाह जन्नत जा सभ फाटक ॾाढा चाहिए। सुभान अल्लाह। साईं जन मुर्किया, हेरे मारे तक जाए। साईं जन फरमायो सहाबिन सगोरन खे त वॾाईअ सां घुमण, लय सां घुमण, तकब्बुर सां घुमण, गुरूर सां घुमण अल्लाह खे नाहे वणंदो। तवज्जो तवज्जो, हुजूर फरमायो वॾाईअ सां घुमण, तकब्बुर सां घुमण, गुरूर सां घुमण अल्लाह खे नाहे वणंदो। ईअं फरमाए मदीने जे साईं फरमायो सहाबन सगोरन खे, पर ॿुधो अॼु जिहाद जे हिन मैदान में मुंहिंजे इन गुलाम जो इहो घुमण अल्लाह खे ॾाढो वणे। ॾाढो चाहिए। सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ सां अल्लाहु अकबर कबीरा। वाह जो विढ़ियो, वाह जो विढ़ियो, वाह जो विढ़ियो, वाह जो विढ़ियो। विढ़ंदे विढ़ंदे जान कुर्बान करे वियो। दुश्मनन जंग उहद में मदीने जे साईं जे पाक ज़ात खे टारगेट कयो, तीरन जो मींहुं वसायो। अंसारी सहाबी भजदा आया मदीने पाक जा। हिकु बीठो सीनो परूण थी वियुसि, शहीद थी वियो। ॿियो, टियों, चौथों, पंजों, छहों, सतों, सत सहाबी यके बाद दी करे आया। पाक पैगंबर जे साम्हूं ढाल बणजी बीठा, पंहिंजी जान कुर्बान कयूं। अञा दुश्मन चुप न पियो करे। साईं जन फरमायो आहे को अहिड़ो जवान जेको पाण खे विकिणे। आखिरी लफ़्ज़न मुंहिंजा मां ख़त्म थो कयां। साईं जन फरमायो हे ॻाल्हि इन जे करे तव्हांखे थोरो गरमाइण थो चाहियां। भाड़ियनि भुतन बेगैरतन खे थोरो शर्माइण थो चाहियां। अल्लाहु अकबर। साईं जन फरमायो को आहे अहिड़ो जवान जेको पाण खे विकिणे। मां मोहम्मद करीम उनखे ख़रीद करण जे लाइ तयार हां। सुभान अल्लाह में सुस्ती आहे। हिकु सहाबी सगरो थी बीठो, साईं मां पाण खे विकिणा थो। हुजूर फरमायो मां मोहम्मद करीम तोखे ख़रीद करे छॾियो। साईं जन जे साम्हूं बीठो, होर दुश्मन जा तीर लगन था। तीर खाई खाई शदीद जख्मी थी पियो। हुननि जा तीर खत्म थिया। दुश्मन पुठिते भॻो। हे सहाबी हेठि किरी पियो। साईं जन जी नज़र पंहिंजे गुलाम जे चेहरे में आहे। हुन जूं अखियूं बंदि आहिनि। साईं जन सम्झो मुंहिंजो संगती, मुंहिंजो सहाबी, मुंहिंजो गुलाम हाणे ज़िंदगी जे आख़िरी मरहलनि में आहे, अल्लाह जे तरफ़ वञण वारो आहे। मुंहिंजे साईं पंहिंजे सहाबी खे फरमायो अल्लाह जा बाना का वसीयत करनी थी तो वसीयत कर, आखिरी वसीयत कर। जॾहिं हुन साईं जन जा लफ़्ज़ ॿुधा, अखियूं खोलियई, पाक मोहम्मद मीर जे मुक़द्दस चेहरे जो दीदार कयई। हिम्मत करे पंहिंजो कंधु पाक मोहम्मद करीम जे कदम
कदमन मुबारकन ते रखई अञा पंहिंजो कंधो पाक मोहम्मद करीम जे कदमन मुबारकन ते रखई दम परवाज़ थी वियुसि। इन सहाबी जो नालो हजरत ज़ियाद बिन सकना ॼण वींदे वींदे ज़बाने हाल सां हीअं चई वियो निकल जाए दम तेरे कदमों के नीचे। सुभान अल्लाह, दिल जे मोहब्बत सां निकल जाए दम तेरे कदमों के नीचे, यही दिल की हसरत यही आरज़ू थी। ओ मुझा आका मुझे दिल जी तमन्ना याही त मुझो साह तहांजे कदमन में निकरी वने। रब मुझो सब मुरादूं पूरी करे छड़ियो, हाणे मुझे दिल में का बि हसरत बाकी ना है। इन्हन जे धरणे में महीनो थी वियो आहे, हिकु बि नारो अमेरिका जे खिलाफ नाहे लॻो, हिकु बि नारो इन्हन जे धरणे में हिकु बि नारो इसराइल जे खिलाफ नाहे लॻो, छो त पुट ई उन्हन जा आहिनि। तो उन्हनि जे खिलाफ नारो कीअं हणंदा? तव्हां त मुजाहिदी जो मुज़ाहिरो करे दिल जे मोहब्बत सां चो अमेरिका ते लानत, अमेरिका ते, अमेरिका कुत्ते ते, अमेरिका भड़े ते, इमरान कुत्ते ते, इमरान सूअर ते। असां मौलाना जन खे अर्ज़ कयो आहे साईं असां के हिकु दफ़ो मोकल ॾियो, चलो असां ॿियनि माण्हुनि खे तकलीफ़ न ॾींदासीं। पाकिस्तान जे सभिनी हिस्सनि में सभिनी सूबनि में रुगो असांजे मदरसनि जा मौलवी तालिब असां सर्वे कई आहे, नंढा वॾा मदरसा जेके विफ़ाक़ में आहिनि जेके विफ़ाक़ में न आहिनि समूरनि जी असां सर्वे कई आहे त पाकिस्तान जे 4 सूबनि में असांजे दोस्तन जा जेके मदरसा आहिनि उन्हनि में पढ़ण वारा तालिब 25 लखन खां मथे। ऐं छा था सम्झो जॾहिं इहे पटका ॿधी निकिता त पोइ इंशाअल्लाह हुननि जूं क्लाशनियूं बि उहो कम नथियूं करे सघनि जेके हिननि जा डंडा कम कंदा। अगर कंहिंखे शक आहे त पोइ ठेड़ीअ जी तारीख़ खे यादि कनि त खजी जे फड़नि कहिड़ो कम कयो हो। तैयार हो इंशाअल्लाह? मां जेको चयो अल्लाह कबूल करे। वा आखिर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा